नशर फ़िरोज़ सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन शाख मोरी ऐं सिंधी अदबी संगत शाख मोरे पारां नामियारे अदीब शाइर ऐं समाज सुधारक ऐं सॻा जे अॻवान मोहतरम अज़ीम सिंधीअ जी यादि में शानदार तक़रीब थी गुज़री। सिंधी ॿोली ऐं अदब जे नामियारे शाइर अदीब समाज सुधारक ऐं सॻा जे रहनुमा मोहतरम अज़ीम सिंधीअ खे संदसि कयल इल्मी अदबी समाजी ऐं तंज़ीमी ख़िदमतुनि ते भेटा पेश करण लाइ मेहराण सिटीज़न क्लब मोरो में हिकु शानदार तक़रीब थी गुज़री, जंहिं में अदब तालीम सहाफ़त ऐं समाज सां लाॻापियल शख़्सियतुनि वॾी तादाद में शिरकत कई। प्रोग्राम जी सदारत नामियारे अदीब सिंधी ॿोलीअ जे माहिर मोहतरम अब्दुल्ला ख़ान जेसर कई, जॾहिं त महिमान ख़ान सॻा मोरी शाख जो सदर प्रोफेसर शमशाद अहमद सुमरे हुयो। जॾहिं त महिमाननि में ताबिश बुखारी, इद्रिस जतोई, अज़ीम सिंधी जा फर्ज़ंद हबीबुर रहमान सोलंकी ऐं मुजीबुर रहमान सोलंकी शामिल हुआ। प्रोग्राम की शुरुआत में मरहूम अज़ीम सिंधी ऐं सॻा जे अॻूणे मरकज़ी साथी प्रोफेसर मज़हरुद्दीन मेमन जी रूह के एसाल सवाबला फ़ातिहा पढ़ी वई। उन बाद ख़ूबसूरत रागे अज़ीज़ साहब के लतीफ़ साईं जी वाई पेश कई। आख़िर में मरहूम जे लाइ दुआ घुरी वई ऐं चयो त अज़ीम सिंधी जे कयल अलिमी अदबी समाजी विरसे खे हमेशह ज़िंदा रखी प्रोग्राम जी कार्रवाई ख़ालिद साहिल कीरियो हलाई। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।